अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ख़बर ॾींदा हलो कोटड़ी खां। कोटड़ी पुलिस जी कार्रवाई 1 किलो चरसा हथ करे एक मंशियात फिरोज के गिरफ़्तार करे वरितो। केस दाख़िल। SHO कोटड़ी मज़हर नाइच जी अॻुवाणीअ में ॻुझी इतला ते बिरोही पाड़े में छापो हणी एक मंशियात फिरोज अब्दुल्ला के गिरफ़्तार करे संदसि कब्ज़े मां 1 किलो चरस हथ कयो वियो। उन सिलसिले में SHO कोटड़ी मज़हर नाइच राब्ते करण ते ॿुधायो त SSP ॼामशोरो जावेद बलोच जी हिदायतुनि ते मंशियात फिरोज ऐं ॾोहारनि ख़िलाफ़ कार्रवाई जारी आहे। गिरफ़्तार जवाबदार मथां मंशियात एक्ट तहत केस पिणु दाख़िल कयो वियो आहे ऐं अहिड़ी तरह कार्रवाइयुनि जो सिलसिलो जारी रहंदो। रिपोर्ट इरफान अली मल्लाह, अमल न्यूज़, कोटड़ी।